ये रिकॉर्डिंग ते पहुंच गया फारूक ये असां हमारा गुलान में बाकायदा घेरे छे तुस बाकायदा तमाम खूबसूरत लोकेशन करीब असांजो मोहतरम हाजन टीम उर्फ सजावल पहुंचण वारो आहे उन सां बाकायदा जंगो जदल आहे फिल्म में जीअं तकरार में जंगो जदल हूंदी आहे असांजी ऐं हे असांजो इरफान पुलिस वारो तकरार जी पुलिस वारो ऐं हाणे जेको आहे सो मुंहिंजे ब्रदर जो किरदारु अथसि हीअ फिल्म ईद ते तव्हां ॾिसंदव यूट्यूब चैनल ते तमामु बहितरीनु महिनत कर रहियो आहे कामरान जमाली फिल्म के रिकॉर्ड करण जे लाइ तमामु सुठा आर्टिस्ट अथसि जंहिंमें बिलाल कोकरदा हाजना मां आहियां डायरेक्टर कामरान अली जमाली इंशाल्लाह ईद जी फिल्म आहे ॾिसण सारियो पहिरीं फिल्म अथसि ऐं दुआ कयो त हिन जी फिल्म जेको आहे सो कामयाबी बणे जी जी ईद पहिरें ॾींहुं कोशिश त आहे तमामु सिंध जी सुठी कास्ट रखी आहे हिन में ताकी जेके ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे ईअं न लॻे त सफ़ा नई कास्ट जी जी न न सो इहो दिलि घुरंदो आहे तमामु सुठा आर्टिस्ट वरी हाजन बसि अचण वारो आहे जीअं हाजन आयो असां वरी तव्हां सां कचहरी क़ाइमु था रखूं जेल जो चए थो कहिड़े टाइम तो जेल मिलियो आहे सेंट्रल जेल बिस्मिल्लाह हाँ क्या हाँ वाह आयो आयो बाबा दादन शेरल तहां मुंहिंजा फायर मारिया ऐं हाणे वरी मुंहिंजे पुट खे मारियो अथव हाणे बावल खान जे गज़ब खां तव्हांखे केर बि नथो बचाए सघे केर बि न ओके माइक कट बस माइक कट भाई तो ब्रेक यहाँ तो हले हां हले हेलो क्या फ्रेम भाई हां इट्स ओके क्यों हेलो क्यों रे क्यों सुना आप भी बिस्मिल्लाह क्यों इधर आउट करना फिल्म में ठीक है खाली आप लेट ले जाओ ठीक है इतने खाली हाल ढूंढिए यूज एंड फ्रेम करो अच्छा ताजन हटो बाप बंद कर बस बा